अस्सलाम वालेकुम दोस्तों जी। तो मैं आया तव्हांजो पंहिंजो इमामदीन आरबानी तव्हीं ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज इमामदीन सिंधी जी। दोस्तों जी त अॼु जो नओं ताज़ो फ्रेश व्लॉग कयूं था हाज़ुर। तक़रीबन टाइम थी चुको आहे 2:30 ऐं डेवर लेट कई को लेट आयो आहे माॾे यूरिया वग़ैरह लेट अचे पई। इंजन भी ऑफ करे छॾी आहे, बंदि आहे फ़िलहाल, छो जी खाद ईंदी त बाद में जेको आहे त इरीगेशन स्टार्ट कंदासीं। ऐं थोरा घणा तव्हांखे गाड़ी जा व्यू ॾेखारियां थो, बेलदार खाद विझनि था उनजा व्यू ॾेखारियां थो। उनखे अलावा डेवर बि तव्हांखे उहो ॾेखारियां थो जेको असां वटि हाणे पुॻो आहे। हले डेवर जेको आहे चंडराई कई आहे, हले ॿिए सुपरवाइज़र लेट छॾियो अथसि, उहा ख़बर न आहे, उहा उन खां पुछूं था ऐं थोरी घणी कैमरा जी अखि उन ॾे फिरायूं था। चेक कयो दोस्तों, साम्हूं गाॾी पहुतल आहे ऐं साम्हूं डेवर साहब आहे, शायदि नालो अथसि, नालो त ॾाढो प्यारो अथसि पर कम ते देरि आयो आहे। अदा लेट छो आयो आहे मारे, छा चकर आहे? देर ये हुआ त फील्ड जो कम आहे, उनखां पोइ हर सुपरवाइज़र ॾे वञिणो पवंदो आहे, हिकु सुपरवाइज़र असांजी गाॾी न आहे। अच्छा, एतिरियूं बोरियूं त उनजी नयूं 10 अलाए 8 बोरियूं तव्हां कलाक जूं त तव्हां 2 टाइम ट्रेक करे छॾियो आहे, छो? ज़ाहिर ॻाल्हि आहे, नंढी गाॾी आहे, नंढिड़ो प्लेंडर आहे, उन में जंहिंमें वॾे प्लेंडर में 8 बोरियूं पियूं आहिनि, हिन में 4 पियूं आहिनि। चवंदा आहिनि नंढियूं नंढियूं शयूं धमाका वॾा कयूं, पोइ न धमाको नथी करे छा वॾो? फ़र्क़ु आहे, वॾी शइ में फ़र्क़ु आहे, नंढी में फ़र्क़ु। अच्छा अदा ॿुधो, तव्हां डेवर जो हाल वाल इन जे करे चए थो मां लेट कई हुयमि ऐं साम्हूं टापियो बेलदार जेको अंदरि खाद वग़ैरह विझनि पिया, उहो बि तव्हां चेक कयो। न केरी थो हिनखे वठो, शाबाश, हिम्मत कयो। माशाल्लाह प्लेट फुल थी चुका है, बस लास्ट बोरी बची है हिकु, छो जो 4 प्लेट पइजी चुकियूं आहिनि, हिकिड़ी पोइ लास्ट में दादे हे ख़ाली थी वञे। तव्हां चेक कयो ऐं कमेंट्स बॉक्स में पंहिंजी राय बि लाज़मी ॾियो। अॼु अहिड़ो ख़ासि कमुकार कान हुयो, मुंहिंजे दोस्तनि सां कुझु यूरिया जो जेको आहे त व्यू शेयर कयूं ऐं हीअ प्लाट आहे जंहिंमें यूरिया हाणे ॾींदासीं असां। उन खां बाद में वरी इंजन जेको आहे साम्हूं ऑफ पई आहे, उहा हलाईंदासीं पोइ सिधी हिन में, छो जो जेको पुराणो प्लाट हो त उहो कंप्लीट थी चुको हो, इन जे करे असांखे पाणी चाल न हुई, त हाणे यूरिया ॾियूं पिया, उन खां बाद में वरी जेको आहे उन में पाणी हलाए। हे रटून कमंदा आहे मुंडो जेको तव्हांखे पहिरियों ॿुधाए चुको आहियां, चौथी पई आहे पहिरियों। हलल बिस्मिल्लाह पर दोस्तों जी, तो तव्हां व्यू चेक कया त खाद वग़ैरह आई पे, उनजा व्यू तव्हांखे चेक करायासीं। उमेद आहे तव्हांखे उहो पसंदि आयो हूंदो ऐं तव्हां कमेंट्स बॉक्स में पंहिंजी राय बि लाज़मी ॾियो। कुझु दोस्त राय ॾियनि था, असांखे ख़बर पए थी, कुझु दोस्त नथा ॾियनि, उहे नाराज़ आहिनि, त उहा ॻाल्हि ॿुधायो। बाक़ी जेको आहे असां त कोशिशि कंदा आहियूं त हर दोस्त खे खिलायूं, मुस्कुरायूं। ऐं हाणे जेको आहे त असां इंजन वग़ैरह स्टार्ट कंदासीं, जेका बंदि करे छॾीसीं त खाद अचे त पोइ हलायूं। हाणे हूअं त हलंदी आहे, बैटरी जे ज़रिए स्टार्ट कंदा आहियूं, पर अॼु असां पंहिंजो हथ जी आज़माइश कयूं था, उन जा व्यू तव्हांखे ॾेखारियूं था। इंशाल्लाह स्टार्ट थींदे। फ़िलहाल मां ॿी बेलदारनि खे चयो आहे, उहे ज़ोर आज़माइनि था, जे स्टार्ट थिए ठीकु, न त उनजी मदद मां कंदुमि, उनजा व्यू तव्हांखे लाज़मी ॾेखारींदासीं। हलो था, हलो था, जल्दी कर न। बिस्मिल्लाह पढ़ो, सट सट सट। जी दोस्तों, तव्हां त ॾिठो जीअं त बेलदारनि ज़ोर ॾिनो, पर उनजे ज़ोर में दम न आहे। हाणे मां कोशिशि कंदुमि उन सां गॾिजी करे, इंशाल्लाह स्टार्ट थिए थी नथी थिए, ऐं तव्हां कमेंट्स बॉक्स में लाज़मी ॿुधायो। हाणे मां उन तरफ़ वञा थो, वरी मोबाइल फ़िलहाल जेको आहे त कैमरा मैन कंहिं भितर खे, कंहिं मिटी खे, कंहिं वाई खे, कंहिं अॾ खे बणायां थो ऐं रिकॉर्डिंग कयां। माशाल्लाह दोस्तों, फाइनली असां इंजन स्टार्ट करे वरिती आहे, पर ॾाढी औखी स्टार्ट थी आहे। ऐं स्टार्ट बेलदारनि कोशिशि ॿिनि कई, पर ॿिनि खां न अची, जॾहिं 3 थियासीं त 3 खां स्टार्ट थी वई माशाल्लाह। हाणे इंजन हले पई, उनजा तव्हांखे व्यू चेक करायूं था। बाक़ी सुभाणे को नओं ताज़ो कमुकार छो त तव्हांखे व्लॉग में लाज़मी ॾेखारींदासीं। ऐं जेको अॼु जो व्लॉग आहे बसि उहो हिते ई एंडिंग में लॻो पियो आहे। ऐं फ़िलहाल थोरा घणा तव्हां व्यू चेक कयो ऐं कमेंट्स बॉक्स में राय पंहिंजी लाज़मी ॾियो। चेक कयो दोस्तों, माशाल्लाह इंजन हली वई आहे, पानी वग़ैरह बि बहितरीन ॾिए पई। हे ॾिसो तव्हां, पहिरियों हीअ अॾ यूज़ कईसीं पे, पर हाणे इहा बंदि करे असां फ़िलहाल हेॾे हलायूं पिया हिन साइड, छो जो असां नए प्लाट खे खाद इंजन नए में हलाईंदासीं। हूअं ॿियूं इंजन त टफ हूंदियूं आहिनि हलाइण, पर हीअ माशाल्लाह तमामु आसान आहे, छो जो असां बि हलायासीं, न त बैटरी खां स्टार्टिंग न थींदी आहे। उमेद आहे त दोस्तों अॼु जो व्लॉग तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं अॼु जो व्लॉग तमामु मज़ेदार व्लॉग बि हुयो।
ऐं कमेंट्स बॉक्स में पंहिंजी राय बि लाज़मी ॾींदा ऐं जेको अॼु जो व्लॉग आहे उहो कंदासीं तव्हां हिते एंड इंशाल्लाह सुभाणे नए ऐं ताज़े ऐं फ्रेश व्लॉग सां गॾु तव्हां हाज़िर थींदासीं जंहिं अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त हाणे सब्सक्राइब करे वठो बेल आइकन जी घंटी खे बि लाज़मी दॿायो ऐं कमेंट्स बॉक्स में राय बि लाज़मी ॾियो दोस्तो ऐं मां वठंदुमि तव्हां खां इजाज़त अल्लाह हाफ़िज़ दोस्तो, वरी सुभाणे नए व्लॉग सां गॾु।